अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज पंहिंजी क्लास के हमेशा अॻिते वधाईंदे पेशूं सिखंदासीं। इन खां पहिरीं असां ज़बरूं ऐं ज़ेरूं पढ़ियूंसीं। पेशूं सिखण खां पहिरीं असांजे चैनल खे फॉलो कजो, वोट ॾिजो। पंहिंजी क्लास जो बाक़ाइदा इफ़्तिताह अलिफ ई नंढो वाव अलिफ पेशू ई बेपिश बू ई बेपिश बू बेपिश भू तेपिश तू ई थेपिश थू टेपिश टू ठेपिश ठू सेपिश सू पेपिश पू जिपिश जू जेपिश जू जेपिश जू न्येपिश न्यू चेपिश चू छेपिश छू हाइपिश हू फाइपिश खू दालपिश दू धालपिश धू डेपिश डू ढेपिश डू धापिश धू जापिश जू रेपिश रू हेदा रेपिश रू जेपिश जू सिंपिश जू शिनपिश जू स्वापिश जू ज़ापिश जू तौपिश तू ज़ौपिश जू ऐपिश ऊ गैपिश गू फेपिश फू फेपिश फू कापिश कू कापिश कू खेपिश खू गापिश गू गेपिश गू घेपिश गू न्येपिश मू लापिश लू नून विष्णु णे विष्णु वापिशु हे पिशु अमदा पिशु ये पिशु ही भी ये पिशु। दोस्तों सुस्ती न करो, असांजे चैनल के वध खां वध शेयर करो, सब्सक्राइब करो तो असांखे ख़बर पए त तव्हां केतिरी सिंधी सिखो पिया, किथे पहुता आहियो। महिरबानी।